Samin Balikar FM 101 हैदराबाद से गल मौजूद जावेद सुहाग ए चंड पिरिया खां आओ पुछी छा तोखे निंड पईंदी आ। सामिनी उहा सिक आहे, उहा तड़प आहे जेका कंहिंजे लाइ मन जे अंदर पैदा थींदी आहे। इंसान इन जहान में पंहिंजे रूह सां मोहब्बत कंदो आहे ऐं रूह वारी मोहब्बत एक वजदान वारी कैफियत वारी मोहब्बत आहे। हर माण्हू उन पाक जज़्बे खे जॾहिं महसूस करे वठंदो आहे त पोइ उनखे हर शइ जो एहसास थींदो आहे। पर अॼोके दौर में असां जंहिं दौर मां गुज़रूं था उन वक़्तु ख़बर न आहे त केरु असां सां सचो आहे, केरु असां सां कूड़ो आहे, केरु असांजो पंहिंजो आहे, केरु असांजो परायो आहे। असां अखियूं बंदि करे पोइ उन्हनि सां गॾु हलूं था। कॾहिं कॾहिं कंहिं का नंढी ग़लती हूंदी आहे न, उनजे करे को तमामु प्यारो रिश्तो बि असां खां टुटी पवंदो आहे। कॾहिं कॾहिं ग़लती न हूंदे बि असां कॾहिं कॾहिं पंहिंजे माण्हुनि खां पंहिंजे पाण खां परे करे छॾींदा आहियूं। इहा हक़ीक़त आहे। ऐं इन हक़ीक़त खे तस्लीम करणु ॾाढो मुश्किल आहे, छो जो इंसान दुनिया में इंसान का शइ एक्सेप्ट कोन कंदो आहे। इंसान खे ख़ौफ़ थींदो आहे, भउ थींदो आहे त किथे मुंहिंजे इन एक्सेप्ट करण खां पोइ केरु मूंखां जुदा न थी वञे। ही चंड जी रोशनी केॾी न ख़ूबसूरत आहे। अकेलो चंड हज़ार तारनि जे विच में केॾो न ख़ूबसूरत ऐं सुठो लॻंदो आहे। पर मां उन राति खां त पुछो जेका इनकारे आसमान ते चादर चाढ़े हर माण्हूअ खे उनजे दर्द जो अहसास ॾियारींदी आहे। तव्हां केॾा तन्हा आहियो, केॾा अकेला आहियो।